हालीमा है ना छाछ गई छाते बात पटियो बैठो ही गुजारे जो हई छा मुखे सालो को चक त हण रख हां आ वा 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 कुतो ही जा खाई वे पर चक छो तो हणाई छा मसलो एकड़ी माई या अच्छो बुरको पियो थस ठेंग टपा दी थी अचे वरी अची मोटरसाइकिल ते चढ़ी मोटरसाइकिल के चालू करे सालू वरी हिए स्पीड में ही हली वई मां पे ॾिठो मास इहो मूंखे समझ में ॻाल्हि न थी जे खाब तो कोतो ला खा भी ॾिठो तो चढ़ी वई जा अच्छे बुरके सां माई वरी ठेंग टपा दी थी वरी मोटरसाइकिल काहे तुझे परसा गुजरी वई खा भी ॾिठो तो या हकीकत आहे कोन कीअं मन मां कूड़ थो हणा कूड़ न थो हणी पर ॿुध बुरको अच्छो हो या मोस्की टाइप हो अच्छो बुरको ऐं अॻियां हे सोराख बि हुअसि ॼारी ॼारी हा ॼारी जीअं गाॾी खे रेडिएटर लॻल न ॿुधो अॻियां ईअं रेडिएटर लॻल हुअसि बुरके में ॿुध कद पुत ॾिठीसि भला कद पुत थोरो डिघी थोरो नंढी वरी ही विचोली हुई चोली हुई हा यार मूंखे मुझाए छॾी विचोली हुई अच्छो बुरको हा बस ठीक है खा बरी ठोंदी कीअं माना कारो तई मो अच्छो मो कयो